अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे तव्हां ख़ुशि हूंदव। दोस्तों हीउ मौज़ू आहे शागिर्दनि जे पेरेंट्स जो, जेके रेगुलर स्कूलनि में दाख़िलूं वठी पोइ प्राइवेट स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाइनि पिया। भले पढ़ायो, सुठी ॻाल्हि आहे, माशाअल्लाह, ऐं पढ़ायो बि सही। इहा बि दिली मां हिकिड़ी तव्हांखे रिक्वेस्ट कयां थो त जेके ॿार नथा पढ़नि उनखे तव्हां हथु रखी पढ़ायो, महिरबानी कयो। ऐं ही मौज़ू जेको तव्हांखे मां ॿुधायो दोस्तो, जेको प्राइवेट स्कूल में 3 खां 4 घंटा या 6 घंटा या 5 घंटा जेके बि पढ़नि था शागिर्द, उन्हनि जे पेरेंट्स खे रिक्वेस्ट कयां थो त 15 खां 20 मिंट या अधु कलाकु, 15 मिंट अधु कलाकु तव्हां टाइम कढो। उहो टाइम तव्हां कहिड़ो कढंदो त जॾहिं उहो मोटी थो अचे घर, त तव्हां 15 मिंट अधु कलाकु तव्हां पंहिंजे फ़र्ज़ंद खे ॾियो। उहो टाइम तव्हां जेको ॾींदव त तव्हां उन खां पुछा कयो अॼु तव्हांखे कहिड़े सब्जेक्ट ते तव्हांखे उस्ताद पढ़ायो, ऐं 4 घंटा या 3 घंटा टाइम आहे त उन 3 घंटनि जे टाइम में तव्हांखे केतिरो टाइम उस्ताद ॾिनो, उनखां पुछा कयो। ऐं कहिड़ो सब्जेक्ट तव्हांखे पढ़ाए, तव्हां बि पढ़ियल लिखियल आहियो अल्हम्दुलिल्लाह, असां बि आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर तव्हां थोरो उनखे टाइम ॾेई करे तव्हां पुछा कयो कहिड़े सब्जेक्ट तव्हां पढ़ियो, अॼु केतिरो उस्ताद टाइम ॾिनो। तव्हां एतिरो पुछी करे ऐं तव्हांजे पुछण में उनजे मथां असरु रहंदो। शागिर्द जेको उस्ताद खां मोटी ईंदो चवंदो हाणे उस्ताद मूंखे न पढ़ायो, कोई मसइलो ई न आहे, अबू बि पुछा न कई, घर में कोई पुछा करण वारो आहे कोन। उनखां छा आहे न, उहा तालीम जेकी आहे न उहा पंहिंजी दरगुज़र कंदो। दरगुज़र खुदारा दरगुज़र करणु न ॾियो पंहिंजी औलाद खे। खुदारा पंहिंजी औलाद खे पढ़ायो। अगरि एतिरो टाइम तव्हांखे नथो मिले त तव्हां कॾहिं स्कूल बि वञो, हफ़्ते में 15 ॾींहं। पेरेंट्स मुंडो वञनि ई कोन था, उस्तादनि खे बि दिलि आहे, घंटो ॾेढ पढ़ायो, सॼो ॾींहुं वेठा आहिनि कुर्सियुनि ते, मोबाइल आहे टच वग़ैरह सिस्टम हे हो। ऐं हीअ मोबाइल आहे मुंहिंजी पंहिंजी पर्सनल, तव्हांखे ॾेखारींदुमि। हीअ मोबाइल आहे, हीअ मोबाइल ते उस्ताद वेठो आहे, सब्जेक्ट ॿुधायो ज़िबानी, बसि अब आहे फिरण 2 अखर लिखो XYZ मिसाल। पोइ सॼो ॾींहुं व्हाट्सअप ते चेट आहे, मैसेंजर ते चेट आहे, ऐं उन खां अलावा यूट्यूब ते वीडियो ॾिसणु या फेसबुक या मैसेंजर, माना रुॻो पंहिंजी मोबाइल में ध्यानु आहे। शागिर्दनि ॾे मिसाल हिकिड़ो ध्यानु नथा ॾियनि। उहो पेरेंट्स खे मां अपील कयां थो त तव्हां ध्यानु ॾियो ऐं प्राइवेट स्कूलनि में तव्हां टाइम कढो। उते टाइम नथा कढो त तव्हां पंहिंजे घर में टाइम कढो, 15 मिंट अधु घंटो पंहिंजी औलाद को पुछा कयो बाबा कहिड़ो सब्जेक्ट तव्हांखे पढ़ायो। ऐं नाराज़ बि न थींदो उस्ताद, मां तव्हांजे ख़िलाफ़ु न आहियां, मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां हिकिड़ी हिदायत कयां थो त उहे जीअं पंहिंजी औलाद खे थोरो तवजो ॾियनि, त जीअं उहे उभरी अचनि। तव्हां बि इन ॻाल्हि खे वधीक सम्झंदा हूंदव। ऐं मोबाइल जो इहो मुंहिंजो को मौज़ू न हुयो त मां तव्हांखे माना हीअ ॻाल्हि कयां। इहो मौज़ू न हुयो, मौज़ू सिर्फ़ु इहो ई हुयो त जेको तालीम जो हुयो, शागिर्दनि जो हुयो, ऐं जेके पेरेंट्स उन्हनि खे टाइम नथा ॾियनि, उन ख़ुदारा पंहिंजी फ़र्ज़ंदनि खे या घर में भातियुनि खे, तव्हां कुझु भेण आहे, भाउ आहे या पुटु आहे, न्याणी आहे, उनखे टाइम कढो अधु कलाकु 15 मिंट, छा आहे, कुझु बि न आहे। तव्हां टाइम कढो, सब्जेक्ट पुछा कयो, त उनखां बाद में तव्हां उनखे तवजो बि थी वेंदो, माशाअल्लाह, अॻिते ॿारु पढ़ंदो बि सही। ऐं तव्हां टाइम कढियो, असांजो वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू, हाफ़िज़।